सगियो में VHU अस्पताल के अपग्रेड करे रूरल हेल्थ सेंटर मुक़रर करण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे भुख हड़ताल कैंप कायम कई वई आहे। जीअं सिंध पौरियत संगत जे अॻवान कामरेड आशिक चन्ना, गुलाम कादिर चन्ना, असगर अली भागत, समाजी अॻवान मोहम्मद मलूक चन्ना, बख्शल मला इवन जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ चयो त टिनि ज़िलनि खैरपुर, नौशेरो फिरोज़ ऐं लाड़कानी ज़िले जे मिलंदड़ ज़मीनी सरहदनि जे अकेले सगियूं VHU अस्पताल में बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे इलाजूं सहूलियतूं न मिली रहियूं आहिनि। हुननि चयो त कुझु ॾींहं पहिरियां सगियूं भरिसां हिकु ख़तरनाक वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें हिक ई घर जा हिक ई मासूम न्याणी समेत 4 मासूम ॿार सड़ी शदीद ज़ख़्मी थी पिया हुआ। सड़ी विलनि खे VHU अस्पताल आंदो वियो, जिते एम्बुलेंस ऐं बेड जी सहूलियत न हुअण करे लोह जे बेस ते मासूम ॿारनि खे सुम्हारे संदनि दर्दनि में इज़ाफ़ो कयो वियो। हुननि सिंध हुकूमत ऐं ॿिनि आला इदारनि खां घुर कई त सगियूं जे VHU अस्पताल खे अपग्रेड करे एम्बुलेंस समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।